आहे? काॾे ॿाहिरि वञण जो प्रोग्राम अथई छा? हा यार साबू, दुबई तो वञा ईद करण लाइ। PIA में टिकट कटराए छॾी आहे, शाम फ्लाइट आहे। न बाबा साहब, इहा ग़लती न कजांइ। PIA ते सफ़र कॾहिं बि न कजांइ। हिकिड़े दफ़े मां PIA जहाज़ ते सफ़र कयो, मूं सां हालत थी जीअं कंहिं हबशीअ जे जोराबनि में धप हूंदी आहे, उन खां बि वधीक धप हुई जहाज़ में। सॼियूं सीटूं फाटल, हलण वक़्तु पूरो जहाज़ खड़के पियो। महसूस ईअं थिए पियो ॼण कंहिं रक्शे ते सफ़र थो करियां। अरे यार, माण्हुनि त चयो PIA वारनि जी सर्विस तमामु भली आहे, इन करे मूं इन में टिकट कटराई। हा, सर्विस भली आहे। हिकिड़े दफ़े सफ़र करे ॾिस त पोइ तोखे ख़बर पवंदी। साहब, मां PIA जहाज़ में सफ़र कयो। लंच में चणनि जी दाल खणी आया, उहा बि पारू थी। खाइण खां पोइ अची दस्त शुरू थिया। सभु मुसाफ़िर गॾिजी पायलट सां विड़िया त बाबा तव्हां 50-50 हज़ार टिकट वठो था, खारायो वरी दाल था। साईं पायलट बि वॾो को चालाक हुयो, उॾरंदे जहाज़ खां झंपो ॾेई हेठि लही वियो। अब्बा, हाणे जहाज़ खे केरु संभाले? पोइ हिकु मवाली वेठो हो पोयां, उनखे पायलट जी सीट ते वेहारियोसीं। उन बि नशे में जहाज़ खे छिके रखियो। ओ वञी जापान में लैंडिंग कयाई। वञणो दुबई हो, पहुची जापान वियासीं। इहे न हाल पाकिस्तान PIA वारनि जा साहब। यार साबू, चङो जो ॿुधाए छॾी बाबा। मूंखे त हाणे साईं ख़ौफ़ थो थिए, टिकट कैंसिल थो करायांसि, ॿी कंहिं जहाज़ ते सफ़र कंदुसि। साहब, ॿियनि जहाज़नि में एयर होस्टेस ॾिसी करे दिलि ईअं चवंदी आहे त उन्हनि सां टिकटॉक ठाहिजे। बाक़ी PIA जहाज़ जे एयर होस्टेस ॾिसण खां पोइ दिमाग़ में फौरन ख़ुदकशी करण जा ख़्यालात था अचनि। बाबा 100 सालनि जूं एयर होस्टेस रखनि था जहाज़ में, उहे पोड़ियूं वेचारियूं लठनि ज़रिए घुमंदियूं थियूं वतन। बाबा, मां हुकूमत खे इहो मशवरो ॾींदुसि त हाणे PIA जहाज़नि खे बाय रोड हलाइनि, छो त PIA जहाज़नि में हाणे उॾण जी का बि ताक़त कान्हे रही।